सॼी सिंध में ॿीहर बारिश शुरू थी वई आहे। उते ज़िले शहीद बेनज़ीर आबाद जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में किथे तेज़ त किथे हल्की बारिश पवण जो सिलसिलो अॼु सुबुह खां वठी जारी आहे। ऐं ख़ासि तौर ते जेको दौड़ तालको आहे, काज़ी अमन तालको आहे, उन में अॻु में ई 237 मिलीमीटर बारिश पवण जे करे उते जेके फसल हुआ उहे ॿुॾी विया हुआ, काफ़ी ॻोठ ॿुॾी विया हुआ। ऐं उहो पाणी जेको सिमन नालनि जी सफ़ाई न थियण जे करे सिमन नालनि खे घारा लॻा। हिन वक़्तु बि दौड़ शहर जे ॿाहिरां जेके सिमन नालनि में घारा लॻी रहिया आहिनि, जेतोणीकि उतां जे सूबाई वज़ीर आपाशाही सुहेल अनवर सियाल विज़िटूं कयूं आहिनि, ऑफिसरनि विज़िटूं कयूं आहिनि, पर उनजे बावजूद बि उन्हनि सिमन नालनि खे घारा लॻण जो सिलसिलो जारी आहे। जॾहिं त फसल हींअर मुकमिल तौर ते पाणी हेठि आहे। नवाबशाह शहर में बि हल्की हल्की बारिश पवण जे करे किथे किथे रोडनि ते पाणी बीहजी रहियो आहे। पर अक्सर बारिश जेकी आहे तेज़ बारिश आहे उहा दौड़ तालके में आहे, उन वॾी तबाही मचाए छॾी आहे। ऐं उते जेके माण्हू आहिनि सख़्तु तकलीफ़ुनि खे मुंहुं ॾेई रहिया आहिनि। ऐं जंहिं माण्हुनि जा घर या ॻोठ पाणी हेठि अची विया आहिनि, उन्हनि खे अञा ताईं को राशन या तंबू न मिली सघिया आहिनि। उहे माण्हू बेयारो मददगार आहिनि। जी